नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्तासी तव्हांखे गढ़ी यासीन खां ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी यासीन भरिसां ॻोठ कबालो खां इलियास ओडो ताईं 2 करोड़ जी लागत सां तइमीर थींदड़ रोड जो कम 7 साल गुज़रण बावजूद रोड जो कम मुकम्मल न थी सघियो। ठेकेदार अब्दुल हमीद बंगलाणी रोड जो कम अध में छॾी 6 महीने खां गायब ॻोठाणा अज़ाब में। ॻोठाणनि जो करप्ट ठेकेदार खिलाफ़ एहतजाज, ठेकेदार खिलाफ़ नेब खां कार्रवाई करण जी घुर। इन मौके ते डिस्ट्रिक्ट काउंसलर मेंबर अब्दुल सत्तार बुरड़ो, उस्ताद अली गोहर बुरड़ो, तौफीक अहमद बुरड़ो, वसीम अहमद बुरड़ो, लियाकत बुरड़ो ऐं 2 ॻोठाणनि एहतजाज कंदे नेब सखर ऐं आला इख्तियारनि खां घुर कई त करप्ट ठेकेदार अब्दुल हमीद बंगलाणी पारां गुज़िरियल 7 सालनि खां 2 करोड़ जी लागत सां ॻोठ कबालो खां ॻोठ इलियास ओडो ताईं रोड जो तइमीराती कम पूरो न करे सघियो आहे, जंहिं सबबि 20 खां वधीक ॻोठनि जा माण्हू अज़ाब में आहिनि। ठेकेदार अब्दुल हमीद बंगलाणी खे गिरफ़्तार करे जेल उमाणियो वञे ऐं रोड जो कम मुकम्मल कराए ॻोठाणनि खे सहूलियत फराहम कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो अञा वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।